अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। काज़ी अहमद मां अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया त काज़ी अहमद भरिसां शामिर खोसो जो रहवासी नौजवान ॾेढां भरिसां गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल। काज़ी अहमद भरिसां ॻोठु शामिर खोसो जो रहवासी नौजवान ॾेढां भरिसां गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मामिलो ज़ाती दुश्मनी आहे, वधीक जांच कई पई वञे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां काज़ी अहमद मां शेयर कयूं पिया, जिते काज़ी अहमद भरिसां ॻोठ शामिर खोसो जो रहवासी नौजवान ॾेढां भरिसां गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल। ज़ुबैर सियाल असां सां लाइन ते मौजूदु आहे। ज़ुबैर, आगाह कजो हिन वाक़े बाबति। जी आसिफ, काज़ी अहमद भरिसां ॻोठ शमीर खोसो जे रहवासी इशफाक खोसो खे ॻोठ ॾेड़ान भरिसां अणॼातल हथियारबंद नथा क़त्ल कयो वियो आहे। जॾहिं त ख़ानदानी ऐं ज़राए ऐं पुलिस जो चवणु इहो आहे त मामिलो ज़ाती दुश्मनी करार ॾिनो पियो वञे। जी आसिफ। ठीकु आहे, ज़ुबैर सियाल तमामु तर सूरत खां आगाह करे रहियो हो। काज़ी अहमद भरिसां ॻोठ शामिर खोसो जो रहवासी नौजवान ॾेढां भरिसां गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे।